नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त ओगरा तरफ़ां पेट्रोल जी शयुनि जी क़ीमतनि में 44 रुपया घटिताई जी समरी मोकिली वई है, जंहिंमें पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 20 रुपया 68 पैसा घटि करण जी सिफ़ारिश कई वई है। समरी में हाई स्पीड डीज़ल 80 रुपया 94 पैसा ऐं लाइट डीज़ल 24 रुपया 57 पैसा सस्तो करण, जॾहिं त गासलेट 44 रुपया 7 पैसा सस्तो करण जी सिफ़ारिश कई वई। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हाईंदे चवणु होता है बचे ना सो केड़ो मज़ो वठण चाहींदो भाई हले माण्हू घुमे फिरे। लॉकडाउन में घुमण पाबंदी आहे भला लॉकडाउन में मज़दूरियूं कोन्हे, धंधा कोन्हे, कारोबार कोन्हे, सभु बंदि पिया आहिनि। उन हिसाब सां पेट्रोल सस्तो थियणु खपे 10-20 रुपया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।